अस्सलाम वालेकुम। ही स्पेशल मैसेज आऊं ठाहियां पियो उन्हनि सभिनी शागिर्दनि जे लाइ जिन काफ़ी ॾींहंनि खां मूंखां सुवाल पे पुछा त साईं असां जेके बि शागिर्द गरीबाबाद हाई स्कूल में इम्तिहान ॾिनो आहे, जेके फेल्यूर आहिनि, जेके गेप वारा आहिनि, जेके सॼे जामशरे ऐं डिस्ट्रिक्ट दादू जा जेके कैंडिडेट आहिनि गॾियल तौर ते उनजो सेंटर गरीबाबाद हाई स्कूल में हो, उन सभिनी खे ॿुधाइणु चाहियां थो त अव्हां जा जेके प्रैक्टिकल आहिनि, जेके बि साइंस जा शागिर्द आहिनि, उनजा जेके प्रैक्टिकल आहिनि उहे उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू में थींदा। छो त अव्हां जा जेके पेपर आहिनि, अव्हां जी जेकी सीरीज़ आहे शिल्प जे हवाले सां जेको नंबर आहे उहो दादू खां मिलियल आहे। इन करे अव्हां जा जेके प्रैक्टिकल आहिनि उहे बि दादू कॉलेज में थींदा। अॼु सिर्फ़ु मूं जेको चेक कयो आहे रिकॉर्ड, उन मां सिर्फ़ु 4 छोकिरा जेको आहे सो असां वटि अपीयर थिया। त हीअ शिल्पूं आहिनि, तक़रीबन 80 खां मथे ॿार आहिनि जिन गरीबाबाद हाई स्कूल में अपीयर थिया, जंहिंजो तालुक़ु साइंस सां आहे। उहे सभई ॿार पंहिंजो प्रैक्टिकल जो इम्तिहान दादू कॉलेज में ॾींदा ऐं उनजी लिस्टूं असां ठाहे छॾियूं, उनजा नंबर असां चाढ़े छॾिया आहिनि। ऐं जंहिं बि ॿार खे अगरि कंहिं हवाले सां कोई शक आहे या उनखे पक नथी थिए त हिन वीडियो जे हेठां आउं पंहिंजो नंबर बि रखे छॾियो आहे, जेको अव्हांखे शेयर थींदो ऐं अव्हां उन ते राब्तो करे सघो था। बहरहाल ओवरऑल इहो आहे त अव्हां सभई जेके बि फेल्यूर आहियो, इम्प्रूवर आहियो, गेप वारो आहियो, जिन ते बोर्ड सभई पर्चा लाज़मी कया आहिनि ऐं प्रैक्टिकल लाज़मी कया आहिनि, उहे दादू कॉलेज में ई प्रैक्टिकल ॾींदो, ॿिए कंहिं हंधि न ॾींदो। छो सीरीज़ असां वटां आहे ऐं सीरीज़ असां वटां ई ॾियल आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।